प्यारी साध संगत, बसंत जे न पावन मौसम में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। श्री गंगा धाम उदासी दरबार में सत्संग में वरी गॾु थिया आहियूं। श्रीमद भगवत गीता तंहिं ते असां सत्संग करे रहिया आहियूं। 16 अध्याय दैवी असुर संपत्ति विभाग योग। ॿिनि प्रकारनि जा गुण ॿुधाया भगवान कृष्ण, हिकिड़ा दैवी ॿिया आसुरी। दैवी गुणनि वारा भी माण्हू संसार में थींदा आहिनि ऐं आसुरी प्रवृत्ति जा भी। कुरुक्षेत्र जे मैदान में कौरव ऐं पांडवनि जे विच में लड़ाई थियण वारी आहे। उन वक़्त श्री कृष्ण भगवान ॿिन्ही जे मध्य में ही उपदेश अर्जुन खे करे रहियो आहे। ॾिठो वञे कौरवनि में आसुरी संपदा आहे ऐं पांडवनि में देवी संपदा। दैवी गुण पांडवनि में आहिनि। लगभग 26 गुण ॿुधाया भगवान कृष्ण देवी गुण, ऐं आसुरी गुण थोड़ा आहिनि, उनखां घटि आहिनि। छो त आसुरी गुण भली थोड़ा हुजनि पर ॾाढा ख़तरनाक थींदा आहिनि। कंहिं भाईअ खे 5 पुट हुजनि, 4 सुठा हुजनि, हिकिड़ो आसुरी स्वभाव जो हुजे तो हिकिड़ो ई काफ़ी आहे माहौल ख़राब करण लाइ। आसुरी गुण हिकिड़ो भी वॾो थींदो आहे। त कृष्ण भगवान दिव्य गुण त वधीक ॿुधाया आहिनि, आसुरी घटि। पांडवनि में लगभग सभई देवी गुण मौजूद आहिनि ऐं कौरवनि में आसुरी जेके गुण ईंदा शायद अॼु ई अचनि सत्संग में, उहे कौरवनि में मौजूद आहिनि। त असांजा दैवी गुण ॿुधी रहिया आहियूं। अभय, सत्वम, संशुद्धि, ज्ञान योग व्यवस्थिति, ये सब गुण आहिनि। दान करण, दमन, यज्ञ, स्वाध्याय, तप, सरलता, इन जे अलावा अहिंसा, सत्य, अक्रोध, त्याग, शांति, अपैशुनम, दया, अलोलुप्त्वा, मार्गम, हिरिम, अचापलम, ये सब दिव्य गुण आहिनि। असां ॿुधी चुका आहियूं। कंहिं न ॿुधा हुजनि त पुराणी रिकॉर्डिंग ॿुधी सघे थो। टियों श्लोक आहे, उहो बि असां शुरू कयोसीं पाण। तेज, क्षमा, इहे 2 असां ॿुधाया आहिनि। टियों आहे हिन 3 श्लोक जो टियों दैवी गुण अचे थो धैर्य। धैर्य ॾाढो वॾो गुण अथव। धैर्य जो अर्थ आहे धीरज, स्थिरता, फड़ न करण। धैर्य के बल चयो वियो आहे। शंकराचार्य खां पुछियो वियो कि ताक़त असली कहिड़ी आहे, असली बल कंहिंखे चइजे, त चई धैर्य, धीरज ॾाढो वॾो बल आहे। हिकदम टकर में जवाब न ॾियण, इहो बल आहे, इहा शक्ति आहे। टकर में प्रतिक्रिया न ॾियण। धीरे धीरे पांडवनि टकर में युद्ध को न कयो, ॾाढो उन्हनि धैर्य रखियो। वो धर्म जो वीचार करे प्रतिक्रिया ॾियनि पिया, तॾहिं जीत उन्हनि जी थी। छो त हू सत्य सां गॾु पिया हलनि। सत्य धर्म सां हलण में धैर्य जी ॾाढी वॾी आवश्यकता महसूस थींदी आहे। ऐं तुलसीदास लिखियो आहे, धीरज धर्म मित्र और नारी, आपद काल पर कीअं चारी। धीरज जी ख़बर पवंदी आहे आपद काल में, जॾहिं कुछ संकट अचे, दुख अचे, विपत्ति अचे, पोइ ख़बर पवंदी आहे कि हिन में केतिरो धीरज आहे। बाक़ी ख़बर न पवंदी। माण्हू वेठो आहे ऐं धीरज जूं ॻाल्हियूं करे कि धैर्य आहे, उहा ईअं पहचान न थींदी। गुरु नानक में केॾो धैर्य रहियो हूंदो,
जो वली कंधारी मथा एक जबल फिटी कई, वॾो पत्थर फिटो कयो, सब वटी भॻा। ॾाढा माण्हू त ओॾी महिल भॼी विया जेॾी महिल वो वली कंधारी गुस्से में अची वियो। जेॾी महिल उन वॾी शिला पत्थर जी हेठि पहाड़ीअ तां हेठि उछलाई, गुरु नानक वेठो रहियो। इनखे चइबो आहे धैर्य, उनमें विश्वास, अकाल पुरख में। मर्दानो चए तो साईं थोड़ो जल्दी हटो हितां, हुतां मथे पत्थर फिटो कयो अथई। वो पत्थर स्पीड सां अचे पियो। गुरु नानक जीअं ई वो पत्थर पहुतो गुरु नानक ताईं, गुरु नानक केवल हथ पुठियां कयो, वेठे वेठे तो पत्थर उते बीह रहियो। हाणे ॿुधायो बल कंहिं में वधीक आहे, धैर्य वारे में या जेके भॼी विया फड़फड़िन में? धैर्य वारे में बल आहे। धीरज ॾाढी वॾी ताक़त आहे। कोई तव्हांजो नुक़सान करे, तव्हांखे दुर्वचन ॻाल्हाए, ऐं तव्हां ओॾी महिल धीरज सां चुप करे वेठा हुजो, इहो ई सोचो कि हींअर ही पागल आहे साम्हूं वारो। तव्हां धीरज सां वेठा हुजो, तव्हांजो वो धैर्य एॾो वॾो कमु कंदो जो तव्हांजो विढ़ण कमु कोन कंदो एतिरो। वो धैर्य हुनखे शर्मिंदो करे छॾींदो। धीरज, धैर्य खे दिव्य गुण तो चए कृष्ण भगवान। धैर्य रखणु, ॾही जमाए बि आहे त ॾहीअ जो मिसाल ॾिनो वेंदो आहे धैर्य में। ॾही कीअं जमाए बि आहे, खीर में थोरी मिलाए बि आहे न ॾही। त पहिरियों दफ़ो उहा जेका मिलाई वई ॾही, पहिरियों दफ़ो किथां आई हुई? अथव कुछ ख़बर? शुरूआत किथां थी? उनखे संभाल चइबो आहे। पहिरियों किथां आयो हूंदो? त उहा खीर में मिलाए करे छा कबो आहे? रखी ॾही जमाइणी आहे त पोइ रखी छॾिबी आहे, पोइ बार बार चेक न कबी आहे, पोइ ॿिए ॾींहुं ॼमी वेंदी आहे। इनखे चइबो आहे धीरज। असांजो जेको वण मां ॾिसां पियो, अंबनि जो वण, सुठा पता थी आया आहिनि। इहो आरियूं पोखियो हुई, नंढड़ो आरियूं साल जो अंब खाई करे खकड़ी उते पोखी आयो। ईअं कंहिं चयसि को हिन में पोख, पोइ पोखी आयो त हींअर 10 साल जो आहे न, त 8-9 सालनि में इहो वण थी वियो आहे। घर में अंब जो वण सुठो थींदो अथव, पवित्रता। भई अंबनि जा पता टंगबा आहिनि न, सुठो थींदो आहे, उहे सुकी वेंदा आहिनि। त वण छो न लॻाइजे तंहिंखां? घर खे पवित्र पियो कढो। त हिकु ॾींहं में त कोन थी वियो वण। धीरे 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 धैर्य सां कोई बि वण पोखबो आहे त धैर्य रखबो आहे। पढ़ाई कबी आहे, ॿार पढ़ंदो आहे त केॾो धीरज रखंदो आहे ग्रेजुएशन करण ताईं। ईअं थोरी चवंदो कि जल्दी 1 साल में मूंखां 2 पेपर वठो 2 क्लासनि जा, न। उहो माण्हू उहो इंतजार करण लाइ तयार आहे, पर ही धैर्य न थींदो अथनि। अध्यात्म में, धर्म में माण्हुनि खे लॻंदो आहे कि हेॾे टाइम खां सत्संग ॿुधूं पिया था, भक्ति बि कयूं पिया था, पर कोई फल नज़र अचे कान थो। पोइ माण्हू ॾाढो जल्दी छॾे ॾींदा आहिनि, सत्संग छॾे पोइ ॿियो अटेंड कंदा आहिनि। पर उन ॿिए मां बि फ़ाइदो न पए त वरी टियों, छो त धैर्य कान्हे, धीरज कान्हे। धैर्य के गुण तो चए कृष्ण भगवान। सुस्ती न, कामचोरी न, धैर्य। मतलब असां त पंहिंजे तरफ़ां कर्म कयोसीं, बीज पोखियोसीं, हाणे जॾहिं फल अचणो हुजे त अचे। असांखे उहो ई मिलंदो आहे जेको असां ॾिनो हूंदो आहे, पर असांखे ख़बर कोन हूंदी आहे। छो त अॼु ॾियूं था, अॼु कोन मिलंदो आहे उहो। असां अॼु कुझु ॾियूं था, उहो पोइ मिलंदो आहे, समय पाए करे। हिन विच में इहो धैर्य कमु ईंदो आहे। किथे इन्वेस्टमेंट कबा आहिनि पैसा, त बि धैर्य रखबो आहे। कुझु बि थी पए, असां काई बि घटना थिए, पंहिंजे पाण खे परेशान न कयूं, चाहे कुझु बि थिए।
असां टेंशन न अचण ॾियूं दिमाग़ ते, चिंता न, चिंतन कयूं। चिंतन में चिंता न हूंदी आहे, चिंता में चिंता हूंदी आहे। ऐं चिंता कॾहिं चरितार्थ कोन थींदी आहे। मतिलबु जेका असां चिंता कंदा आहियूं उहो थींदो कुझु कोन्हे, पर असां ॾाढी चिंता कंदा आहियूं। चिंतन चरितार्थ थी वेंदो आहे। असां अगरि चिंतन कयूं, सोच वीचार मनन कयूं कि समस्या छा आहे, इन जो हल छा आहे, त उहो समाधान निकिरी ईंदो। चिंतन चरितार्थ थी वेंदो आहे, चिंता चरितार्थ कोन थींदी आहे। चिंता कंदा आहियूं ऐं अहिड़ो कुझु थींदो कोन्हे, पोइ सोचींदा आहियूं अजाई पई चिंता कयां। पर इन विच में माण्हू भटकी वेंदो आहे ॾाढा दफ़ा। चिंता करे पियो थो, पोइ घणी जलेबियूं अची वेंदियूं अथसि कि हमारे सत्संग में चल, तेरे को अच्छा लगेगा, वहां पे सब ठीक हो जाएगा, चल के तो देख। उहा नई नई माई वेंदी, पोइ पहिरें ॾींहुं हुनखे प्यार ॾींदा आहिनि न हुते, ॾाढो प्रेम प्यार सां, उहा ॾाढी ख़ुशि थी वेंदी आहे कि सच में भाई हथु दुख त मुंहिंजो हिते अॼु पहिरें ॾींहुं लही वियो। मां हेॾे सालनि खां छो न हिते आयसि, मां भिटकियल छो हुअसि। बसि उहो माण्हू उन में फासी वेंदो आहे, छो त धीरज कान्हे, धैर्य कान्हे। हिकु भॼन ॻायो। सोचण सां कुझु न थींदो, सोचण सां कुझु न थींदो, सोचींदे वई हयाती कर्मन जी पाणुक्ति। संतन चयो शुरुआती, चिंता छॾे चिंतन सां। चिंता छॾे चिंतन सां, दिल खे आबाद कर तूं, जेको समोरो गुज़रे तंहिंखे न याद कर तूं, जेको समोरो गुज़रे।
करते माधव नाम फरियाद कर तू पंध कर गुरु जी करते जेको समोयो उसे चिंतन करण इनके धीरज चयो आहे पर माण्हूअ खे अॼु जे माण्हूअ खे ख़ासि कर मायुनि खे धीरज कान्हे इन करे त शादियूं जल्दी थियूं टुटनि सभिनि जे लाइ नथो चवां पर अधिकतर छोकिरी शादी जॾहिं तयारी कंदी आहे शादीअ जो अधिकतर सभु न त हुनजो सॼो ध्यानु हूंदो आहे कि मां रिसेप्शन में कीअं नज़र अचां मां कीअं लॻंदसि सभु माण्हू मूंखे गिफ्टूं ॾींदा सॼो ध्यानु होॾां ध्यानु ई न कि शादीअ खां पोइ मुंहिंजी ज़िमेदारियूं कहिड़ियूं कहिड़ियूं वधंदियूं ॾाढी ख़ुशि थींदी आहे पोइ फेसबुक ते बि फोटो माय मैरिज एंजॉय माय मैरिज एंजॉय हे हो पोइ नई कुंवार 9 ॾींहं पोइ ससु चवंदसि हाणे कम बि कंदी या न पोइ सम्झ में ध्यानु ईंदसि कि कम बि कबो आहे छा कम बि करणो आहे छा मूंखे पोइ जल्दी टुटनि पर सत्संग ई हूंदो आहे जेको जोड़े वेठो हूंदो आहे सत्संग जा संस्कार घर जोड़ींदो आहे तोड़ींदो कान्हे जलेबियुनि जा संस्कार घर टोड़े पियो थो जलेबियुनि जा अॼुकल्ह जा पंथनि जा सत्संग जेके मायुनि खे भरनि पिया था दिमाग में कि तेरे में कुछ है तू किसी की मत सुनना ये टोड़नि पिया था हिकु जलेबी त पैसा वठी करे शादियूं बि पई थी कराए ऐं उहे शादियूं टुटनि बि पई थियूं छोकिरियूं घर में वेठियूं आहिनि पर हुनखे हिमत कान्हे चवण जी छोकिरीअ खे कि मूंसां तूं छा कई पैसा वठी करे कंहिंसां बि शादी कराए छॾी भगवान खे केरु चए भगवान खे वरी बि थी सघे थो भगवान जीअ खे केरु चए धैर्य जी कमी आहे जेको भगवान जो भगत हूंदो न उहो दुख अचण ते प्रॉब्लम अचण ते भॼंदो कोन हेॾां होॾां उहो धीरज सां नाम जपींदो होई सोई जो राम रच राखा को कर तर्क बढ़ावे साखा केर हाणे तर्क वितर्क करे कि हीअं न थिए हा हूअं थिए हा न भगवान सुठो ई सोचियो हूंदे इहो सोचे करे भगवान जो जेको नाम थो जपे इहो दिव्य गुण आहे दैवी गुण धीरज वारो माण्हू तरक्की कंदो आहे धीरे धीरे कंदो आहे कछुओ ऐं खरगोश जी कहाणी इहो ई मैसेज ॾींदी आहे खरगोश फड़फड़ीलो हूंदो आहे ॿिन्हिनि रेस लड़ाई कछुओ धीरे धीरे पियो हले ऐं खरगोश हुन साम्हूं उचकी उचकी वञे पियो चएसि पियो एॾो सिधो हलंदो ई छा मज़ा वठी वठी करे उचकी उचकी करे पियो अॻियां हले खरगोश ॾाढो अॻियां निकिरियो हाणे कछुओ बि नज़र न पियो अचेसि सोची किथे रहिजी वियो हे त यार मूंखे अलाए केॾी महिल पहुचंदो मां त हिनखे हिकु सेकंड में आउट करे थो सघां जेॾी महिल मंज़िल ते पहुचूं ही मुंहिंजे बसि हेतिरो साम्हूं हुजे न तॾहिं बि मां पार करे जीते वेंदमि अञा त अलाए किथे आहे मां चाहियां थो हुनखे मां मज़ा वठी वठी करे रेस लड़ायां हिकदमि न पहुचां त उचकी उचकी थकिजी पियो वण जे हेठां लेटी पियो त निंड अची वियसि खरगोश खे ऐं कछुओ धीरे धीरे पंहिंजी गतीअ सां हलंदो रहियो
खरगोश खे बि क्रॉस कयईं ऐं उते पहुची वियो जिते मंज़िल हुई। खरगोश थियो, ॾिठे टाइम घणो थियो आहे। हाणे तव्हां चवंदा खरगोश खे घड़ी पातल हुई छा? कुझु बि न ॾिठई कि चङी देर मां सुम्हियो आहियां, चङो टाइम थी वियो हूंदो, भॼां। हाणे भॼंदो पियो अचे, ॾिठई हिनखे त विजेता घोषित करे छॾनि कछुअ खे। इहा जीत हुई धीरज जी, धैर्य जी जीत। इहा शिक्षा आहे, इहा कहाणी आहे धीरज जी शिक्षा ॾियण लाइ। धैर्य वारो माण्हू ई मनुष्य मां देवता ठही वेंदो आहे। इहो त तव्हांखे ख़बर आहे न कि असां मनुष्य पहिरीं अविकसित हुआसीं, सभ्यताऊं न हुयूं। माण्हू ईअं ई रहंदो हो, जंगलनि में रहंदो हो, पोइ झुंड ठाहे रहण लॻो मनुष्य। झुंड खां पोइ जंगलनि में आदिवासी वांगुरु रहण लॻो। पोइ धीरे धीरे सभ्यताऊं, पोइ गांव में रहण लॻा, मतलब बैलगाॾी हलण लॻी। पोइ नगर ठही विया, नगरनि में दुकान बि ठही विया, शयूं विकामजण लॻियूं। पोइ महानगर ठही विया, पोइ हाणे मेट्रो सिटी। ईअं तरक़ी थींदी वई आहे। ओशो खां कंहिं प्रश्न पुछो, ॾाढो प्यारो प्रश्न, कि आदिवासी अॼु बि सहज जीअंदा आहिनि, सहजता में जीअंदा आहिनि, प्रेम में। ऐं आधुनिक मनुष्य स्टैंडर्ड तरीक़े सां जीअंदो आहे, सुख सुविधाउनि सां जीअंदो आहे, पर हुनमें प्रेम कान्हे, ख़ुशी कान्हे। बंगलनि वारनि आधुनिक माण्हुनि में वैर भाव द्वेष, इहो हुननि में कान्हे। वरी वैर भाव द्वेष कपट, त सुठो केरु आहे? पर छा तव्हां आदिवासी थियण पसंदि कंदा? पसंदि कंदा न? ही सोचे सम्झी जवाब ॾिजो। ये तरक़ी थी आहे धीरे धीरे, जेका असां अॻिते वधिया आहियूं त कुझु सोचे करे अॻियां वधिया आहियूं न। पुराणी भुल हटाइण जे लाइ, पुराणी मानसिकता दूर करे असां अॻिते कदम वधायो आहे न। पर जीअं ई तरक़ी कई आहे त लक्षण निकिरी विया। ओशो खां प्रश्न पुछियो वियो कि तव्हां था चओ माण्हूअ खे सहज हुजणु खपे, प्रमाणिक हुजणु खपे, त ईअं त हू बि आहिनि, आदिवासी बि, गांव जा माण्हू सिधा साधा भोला भाला हूंदा आहिनि, त छा असां उहे थी वञूं? ओशो चई न। ओशो जो जवाब ॾाढो सुठो आहे कि आदिवासियुनि में प्रेम प्यार त आहे, पर वो प्रेम प्यार इन करे आहे छो त उन्हनि वटि ऑप्शन कान्हे कपट करण जो, उन्हनि खे ऑप्शन कान्हे साड़ पच करण जो। भाई साड़ पच, कॉम्पिटिशन, द्वेष तॾहिं पैदा थींदो जॾहिं कुझु हूंदो। मज़ो तॾहिं आहे कि जॾहिं सभु कुझु हुजे ऐं बुरायूं न हुजनि, उहो तॾहिं थींदो। हू आहे सम्झो, आदिवासी वारो सम्झो को हू आहे जंक्शन आहे जितां यात्रा करणी आहे मनुष्य खे। हू चाहे त शैतान थी सघे थो, आसुरी प्रवृत्ति वारो थी सघे थो, चाहे त देवता बि तो थी सघे। माण्हू उहो सुठो जेको तरक़ी पे थो करे, पर ॾाढो स्लो धैर्य सां। जेको माण्हू शॉर्टकट तरीक़े सां तरक़ी करणु चाहींदो आहे न, बिना धीरज जे, उहो असुर ठही वेंदो आहे। उहो बुरायूं बि अपनाईंदो आहे, उहो ॿिए नंबर जा कम बि, उहो हर बुराई अपनाईंदो शॉर्टकट तरीक़े सां अमीर थियण जे लाइ। पर जेके वॾा अमीर आहिनि, सुठा बि अमीर आहिनि, जिन में गुण बि सुठा आहिनि, सदगुण बि आहिनि, अमीर बि आहिनि। जेके वॾा वॾा अमीर आहिनि न, वॾा वॾा अनिल अंबानी थिया, इन टाइप जा, उहे कथाऊं वधीक ॿुधंदा अथव। मोरारी बापू जी राम कथा भोपाल में कंहिं कराई आहे अॼु ताईं? मोरारी बापू जी। दैनिक भास्कर जो मालिक जेको हो अग्रवाल, रमेश चंद्र अग्रवाल, माना हेॾो वॾो माण्हू कथा पियो थो कराए।
छो त इहे उहे माण्हू हूंदा आहिनि जेके हिकदमि तरक़ी कोन कंदा आहिनि। ही धीरे धीरे हेठां खां शुरू कंदा आहिनि। साइकिल हलाए करे बि पंहिंजो बिजनेस शुरू कंदा आहिनि। धीरू भाई अंबानीअ साइकिल हलाई पहिरीं। इहे जेके धीरे धीरे धैर्य सां अॻिते तरक़ी पिया था कनि, उहे ॾाढी देर सां तरक़ी हासिल कंदा आहिनि, पर उन खे चइजे सची तरक़ी। आदिवासियुनि वारियूं जेके सुठियूं ॻाल्हियूं आहिनि उहे बि उन्हनि में हूंदियूं आहिनि, न द्वेष न कपट। छो त छा ते कपट कनि, पैसे जी कमी आहे कान, स्ट्रगल कयो अथनि त उहा बि ॻाल्हि कोन अथनि जंहिंखे पोढ़ावा चइबो आहे। माण्हू भली धीरे धीरे तरक़ी करे, पर इंसान थी करे तरक़ी करे, जानवर थी करे न, शॉर्टकट तरीक़े सां न। इते ई असांजी पहचान थींदी आहे कि असां असुर ठही वियासीं या देवता ठही वियासीं। असुर ठहिण सवलो अथव। आसुरी जेके गुण ईंदा न, दंभ घमंड अभिमान, इहे सभु सरल आहिनि, किरण सवलो आहे, पर देवता ठहिण ॾुखियो आहे। अहिंसा, सत्य, अक्रोध इहो ॾुखियो आहे। इन्हनि सभिनी जे लाइ खपे धीरज। त धीरज इन्हनि सभिनी जो ख़ासि गुण आहे, जेको माण्हू धैर्य सां धीरज सां। अॼुकल्ह हीउ जेको हली रहियो आहे न कि शॉर्टकट तरीक़े सां हाईलाइट थियण जो शौक़ु, उन में धीरज जी कमी आहे। जीअं कंहिंखे शौक़ु थिए कि मूंखे ढोलक वॼाइणी आहे। हिकु माई आई मूं वटि, जलेबी हुई उहा, चई मूंखे ढोलक सिखणी आहे, पर ॾाढी फड़फड़ हुअसि। मां रुॻो अञा शुरू ई कयां ॿुधाइण लाइ त पाण शुरू थी वञे पहिरियों ई। वरी चवांसि हीअं न हीअं, त वरी शुरू थी वञे। चवांसि तव्हां हिकु कमु कयो, ढोलक पोइ सिखिजो, पहिरीं तव्हां धैर्य करणु सिखो। तव्हां घर में एकांत में वेही ओम जो उच्चारण कयो, एकांत में एकाग्रता सां। माई वो न करे सकी, चई नहीं मेरे को ढोलक सीखनी है और मैं अपने सत्संग में बोल के आई हूँ, चैलेंज करके आई हूँ कि मैं सीख के बताऊंगी, मैं भी बजाऊंगी ढोलक। उते को कंहिं टोकियो हुई से न कि तूं हेॾा ने ढोलक, तूं छा ढोलक वॼाईंदी आहे, मां थी वॼायां। उहा शुरू थी वई ॿी जलेबी। हिनखे वो लगी वियो कि मैं इसको बताऊंगी ढोलक, मैं भी सीख के आऊंगी। तो वह सिखण आई हुई, पर सिखी कान सघी। छो त सिस्टमेटिक सिखण लाइ धीरज खपे, ऐं जेको धीरज सां कमु कयो वेंदो उनजो परिणाम ॾाढो मिठो हूंदो। चवंदा आहिनि न धीरज जो फल ॾाढो मिठो थींदो आहे। मिठो छो थींदो आहे फल? तव्हांखे होटल में रोटी खाइण वञो ऐं ऑर्डर ॾेई छॾियव ऐं तव्हांखे बुख लगी आहे, पर ऑर्डर अचण में देर पई थी थिए, उहो खणी अचण में टाइम पियो थो लॻाए, तव्हांजी बुख अञा वधंदी वेंदी। पोइ जेॾी महिल हू तव्हांखे चङी देर खां पोइ रोटी खणी अचे त सभु लालायत थी वेंदा, जल्दी परोसियो भाई, दाल परोसियव, इहे बि शयूं, सलाद वलाद प्लेट में विझव, फुल्का जल्दी अचनि, फुल्का ईंदा त सभु झपटो हणंदा पहिरीं मूंखे ॾे। पोइ जेॾी महिल तव्हां उहो गरहो खाईंदा न, तव्हांखे ॾाढो मिठो लॻंदो न। हिकु दफ़ा ईअं रोटी खाइण कंहिं ॿिए शहर विया हुआसीं त स्टेशन जे ॿाहिरि हिकु होटल में सोचियोसीं हिकु होटल में त रोटी खाऊं। उते ईअं सिस्टम हो कि हिकु भाई हेतिरा पैसा लॻंदव, पोइ जेतिरी बि रोटी खाओ। त उते एॾी फड़ बसि वेठासीं, प्लेटूं अची वियूं, दाल भाॼी सभु अची वियो, फुल्का बि अची विया, बसि खाइण शुरू कयोसीं। 2-3 फुल्का खाधासीं, पेट भरिजी वियो। पोइ पिया सोचूं इहो थियो छो, असां घटि रोटी छो खाधीसीं। पोइ छा चइबो आहे, विश्लेषण करे इहो नतीजो निकितो कि अगरि रोटी जल्दी जल्दी ॾिनी वञे न त माण्हू घटि खाईंदो आहे, हीअं थींदो अथव। ऐं अगरि सिकाए खाराई वञे त माण्हू वधीक खाईंदो आहे। त हिन सिकाई ई कोन असांखे होटल वारे, बसि फिटी न वञे।
अञा चऊंसि बि न 2 फुल्का अञा विझी वञे। भंडारे में रोटी मिठी छो लॻंदी आहे? छो त जे भंडारे जो टाइम आहे शाम जा 7 पर थी विया 8 ऐं 8 खां पोइ वञा भाई साहब भॼन ई पियो थो ॻाए, पलव पियो थो पाए, त बुख अञा वधंदी वेंदी। ऐं 9 बजे जो शुरू थियो भंडारो 7 जो, पोइ ॾिसो कीअं सभु जल्दी जल्दी लाइन सां वेहण शुरू था कनि, छो त 7 जो असांजो दिमाग़ तयार 7 बजे जो थियल आहे, 9 थी चुका आहिनि, त बुख तेज लॻंदी आहे। पोइ जॾहिं रोटी भंडारे जी ईंदी आहे, माण्हू हिकु घरो बि भली काई बि ओॾी महिल हुजे, भली चांवर हुजनि, भली कढ़ी चांवर हुजनि, भली हिकु फुल्को हुजे, पर उहो ॾाढो मिठो लॻंदो आहे, मिठो लॻंदो आहे न। पोइ चवनि भंडारे में त स्वाद ई अलॻि आहे। इस भंडारे जो स्वाद त आहे, पर दरअसल स्वाद आहे तुंहिंजे धीरज जो फल मिठो थींदो आहे। साईं टेऊंराम खे हुनजी माता छा चयो हो? ॾाढियूं घटि अहिड़ियूं माताऊं थियूं आहिनि जंहिं पंहिंजे पुट खे वैराग जी शिक्षा ॾिनी हुजे। माता मैना गोपीचंद खे छा शिक्षा ॾिनी? गोपीचंद जी मां मैना पंहिंजे पुट खे रोई करे, गोपीचंद सनान पियो करे हेठि, उनजो शरीर ॾाढो ताक़तवर हो। माता मैना ॾिसी ॾाढो ख़ुशि थी वई कि मुंहिंजो पुटु आहे, राजा आहे। पर हिकदमि यादि अची वियसि कि राजा आहे, मां हिनजी माउ आहियां, पर हिन जो पीउ बि त हिन वांगुरु हो, राजा पहलवान, पर हुनखे हलियो वियो हो त संसार छॾे। त घणा ॾींहं रहंदो हीउ बि, मुंहिंजो पुटु बि? गोपीचंद खे वैराग पोइ आयो, पहिरीं हुनजी माउ खे वैराग आयो। ज़रूर किथां सत्संग ॿुधो हूंदनि, सही सत्संग। सो रोअण लॻी कि कहिड़े कम जो अहिड़ो पुटु मुंहिंजो शूरवीर बहादुर, जेको रहंदो सदाई रहंदो ई कान। झुरनी त ॻोढ़ा वही आया, उहे ॻोढ़ा किरिया उन गोपीचंद जी पुठीअ ते। त अहसास थींदो आहे न कि गरम पाणीअ जा छंडा किथां अची विया। त मथे निहारी ॾिठी माता रोए थी। ॿाहिरि निकितो, स्विमिंग पूल ठहियल हो, स्विमिंग पूल। ॿाहिरि निकितो, कपिड़ा पाए करे सिधो मां वटि वियो। चयसि छो अमां, तोखे कंहिं रुआरियो आहे? चयसि थी तो। मां छा कयो? चयसि तो कोन रुआरियो आहे, कारण तो पुछी न, कारण तूं आहीं। मां तोखे ॾिसी पई सोचां कि मुंहिंजो पुटु, पर वरी सोचो अहिड़ा त अलाए घणेई पुट आया संसार में ऐं हलिया विया। अमर नालो त उन जो रहंदो जंहिं भॻवान जी भक्ति कई, जंहिंखे वैराग लॻे, जेको हुन परमात्मा जे राह ते हले। मां उन जी माउ थियां त वधीक मूंखे सुठो लॻंदो। बाक़ी हीअं तूं, मां गोपीचंद जी मां आहियां, तुंहिंजे पीउ खे हाणे कोई सुञाणे बि कोन। त चयसि तो पोइ मां छा कयां? चयसि थी हिकिड़ो ई कमु कर, कंहिं गुरूअ जी शरण में वञ, वैराग धारण कर। ऐं ठीक इहो ई कमु थियो साईं टेऊंराम जी माता ऐं टेऊंराम जे विच में। साईं टेऊंराम खे हुनजी माता थी चयसि, वञ संतनि जे झुंड में हलियो वञ, कुझु न कुझु उधार थी वेंदई। संतनि जे हुन में वञ, शेवा कर संतनि जी, उन्हनि जी सफ़ाई कर, उन्हनि जा कम कर, कुझु उन्हनि जा 2-3 रज करण हासिल कर, उधार थी वेंदई। मूंखे जॾहिं बि मौक़ो मिलियो आहे न साईं टेऊंराम आश्रम में सत्संग करण जो, हिते त अञा ताईं कोन मिलियो आहे। चयो अथनि, पर छंछर हुननि जो बि छंछर, असां वटि बि छंछर। त मां हिननि छंछर जी हिननि मायुनि खे छॾे होॾां वेंदुमि छा? योग न बणियो आहे। पर ॿियनि शहरनि में जीअं किथे सत्संग करण वियो आहियां त उन आश्रम जा मूंखे वठी विया आहिनि, त मां हिकु ई ॻाल्हि चई आहे हुते, लॻभॻि इहा ई ॻाल्हि चई आहे कि तव्हांजो जेको पंथ, हेॾो वॾो पंथ तव्हांजो खड़ो थियो आहे, जंहिंमें कंहिं शइ जी कमी कान्हे। बसि हिकु ॻाल्हि यादि रखिजो, तव्हांजे पंथ जी शुरूआत थी अथव वैराग सां। त अगरि तव्हां में वैराग न हूंदो त तव्हां पंहिंजे पंथ खां अलॻि थी विया। हो संत वारो थियो जंहिं घुरायो हो,
जी असां बि इएं कॾहिं कोन सोचियोसीं कि असांजे पंथ जी शुरूआत हिकिड़ी माता जे द्वारा पुट खे ॾिनल वैरागी शिक्षा सां शुरूआत थी आहे। को भॼन ॻायो तव्हांजो ॿुधल हूंदो, कहिड़ो? हमारे जी कीअं ईंदो, हमारे जी कीअं ईंदो, हे सांग फ़क़ीरीअ जो अवसर हो कीअं थींदो, अमा सांग फ़क़ीरीअ जो हिक कोट अंदर रह जाए, धन चोर फुरे ना को, मूंखे जेको अंतरो ॿुधाइणो आहे उहो हे आहे, ॿियो माल मिठा खाइजे, जॾहिं बुखड़ी लॻे ॾाढी, रोटीअ खे हथ लाइजे, माता टेऊंराम खे चयो हुयसि, अगर सच्ची फ़क़ीरी चाहीं थो, सच्चो संत ठहण चाहीं थो त मिठा माल खाइजां, माल मिठा खाइजां। मिठा माल छा थींदा आहिनि? जेका शइ ॾाढी देर इंतजार करण खां पोइ खाई वञे बुख में, उहा शइ मिठी। विर्त खां पोइ तव्हां रोटी खाईंदा आहियो त मिठी लॻंदी हूंदव न, ऐं पेट भरियल हुजे, शादीअ ते वञो, केॾा बि आइटम हुजनि तव्हांखे उहे मिठा न लॻंदा, बस अखियुनि जो ढव थींदो आहे उहो। पर मिठो माल त उनखे चइबो आहे जेको हिकिड़ो गरीब माण्हू गांव में पंहिंजी झूपड़ीअ में सॼे ॾींहं जी महिनत खां थकिजी हारजी घर पहुचंदो आहे, हथ मुंहुं धोई वेहंदो आहे, हुनजी ज़ाल हुनखे चटणी फुल्को ॾींदी अथसि, उहो मिठो आहे न? तो मिठो फल खाइण जे लाइ खपे धीरज, धैर्य। हींअर योग कयो हो साईं टेऊंराम आश्रम में हरिद्वार में सत्संग करण जो, साईं देव प्रकाश चंद सां गॾु टिकट बि थी वई हुई, पर अॼु ई सूचना आई कि उन्हनि कैंसिल कयो आहे कोरोना वायरस जे करे, कोरोना जे करे, कि भाई भीड़ भाड़ वारे इलाके में जेतिरो थी सघे न वञो। मूंखे जयपुर बि वञिणो आहे 10 तारीख़, पोइ उते मास्क पाए वञा, छो त उते बि वरसी आहे त माण्हू त ईंदा। अरे मां त चवां मास्क पायां या न, ॿियो ऑप्शन थोरी थो ॾियां, वञिणो त आहे, वञिणो त आहे। मूंखे त सुठो लॻंदो आहे। ॿियनि शहरनि में ख़बर अथव मायूं पहिरें कीअं पवंदियूं आहिनि, तव्हां त इज़त ई कोन कंदा आहियो। सत्संग खां पोइ वेहंदा आहियूं उते ई मंच ते, पोइ हिक हिक लाइन सां ईंदी ऐं बोॾे ते हथ रखी करे आशीर्वाद वठंदियूं आहिनि। तव्हां त हली वेंदा आहियो त चओ था न वञे। पोइ ख़त्म थी वियो। हींअर सैनिटाइज़र जी एॾी शॉर्टेज थी वई आहे जो अमेज़ॉन ते बि नथो मिले, मतलब सुठो वारो उते नथो मिले, ऐं मास्कनि जी बि शॉर्टेज थी वई आहे। पर अहिड़ी काई ॾिजण जी ॻाल्हि कान्हे। मां त चवां वैराग बि ईंदो आहे धीरज सां, धैर्य जो फल थींदो आहे मिठो। ऐं श्री कृष्ण भॻवान चए थो धैर्य हिकु ॾाढो सुठो दैवी गुण आहे, धैर्य में ही भगवान भगत भगवान जे तरफ़ कदम वधाईंदो आहे। त उम्मीद आहे हा अॼुकल्ह जेको हली रहियो आहे न सस्ती लोकप्रियता, हाणे मान लो कंहिंखे भॼन ॻाइण जो शौक़ु आहे त उनजो छा तरीक़ो आहे कि तूं वञ किथे सिखण वञ, टिकाणे में वञ या किथे बि
पर अगर तोखे सत्संग में ॻाइणो आहे त टिकाणे में ई वञ। पोइ टिकाणे में वञ ते भाई साहब खां थोरो सरगम सिख ऐं थोरो ॻाइण सिख। इहो सभु करण में महीनो लॻी वेंदसि, हिकु भॼन तयार करण में। कंचू रोशनी ईंदियूं हुयूं, हिननि खे महीनो लॻी वियो शुरू में। हिकु भॼन पोइ महीने खां पोइ ते ॻायो हनि। हिकु त इहो प्रोसीजर आहे। ॿियो प्रोसीजर आहे कि छॾ टिकाणे खे, छॾ बावन खे, किथां बि भॼन कापीअ में उतार ऐं ज़ालूं जिते वेहनि कजे में उते वञी वेही रहो, चुपचाप सां डायरी खोल ऐं ॻाइण शुरू थी वञे। बॉडी लैंग्वेज थोरी एक्शन बाजी बस सिख। हिकु ॿियो ऑप्शन इहो आहे कि एक्शन बाजी कर। चाहे सुख दी चाहे दुख दी मूंखे जलेबी के मां त कोन थियो जलेबी, मूंखे सभु तुंहिंजो मंज़ूर चवंदियूं आहिनि। पोइ इहो चवंदियूं आहिनि कि कैसा गाया, पोइ इहो चवंदियूं आहिनि न। अधिकतर माण्हू इहो कमु पिया था कनि। केरु महीनो ॿ महीना हिकु भॼन लाइ महिनत करे, तंहिंखां थोरी बॉडी लैंग्वेज उहो कर, एक्शन बाजी सिखी वञ। ऐं माण्हू वैसे बि त ॾिसंदा ई आहिनि, ॿुधंदा थोरी आहिनि। करण जितां आर्गन वरितो अथई, आर्गन सुठो वरितो अथई, उतां जो जेको दुकानदार आहे न, उन ॿुधाई कि मां 50,000 गिटार विकिणंदो आहियां साल में। 50,000 सिर्फ़ भोपाल में। त करण चयईंसि पोइ 50,000 माना सिखण वेंदा आहिनि? चयईंसि न, अधु त रुगो फोटो खिचाइण लाइ वठी वेंदा आहिनि। ये झले बीहंदा छोकिरा, फोटो कढाए मुस्कुराए टोपी पाए पोइ पंहिंजी गर्लफ्रेंड खे मोकिलींदा, कुछ हेठा लिखी छॾींदा, फॉर यू, तुम्हारे लिए एक गाना गाया मैंने। वरी फेसबुक ते विझंदा, चिप अधु त हिन लाइ वठी वेंदा आहिनि, पोइ विकिणी छॾींदा आहिनि OLX ते। कुझु माण्हू सिखण लाइ वठंदा आहिनि, पर पहिरें ॾींहुं जीअं ई क्लास वेंदा आहिनि सिखण त चवंदा आहिनि एॾो ॾुखियो आहे। इहो ॾुखियो बि आहे ऐं बोरिंग बि आहे। हिकु त ईअं टाइट झलणो थो पए, निशान थी वेंदा आहिनि उन तारुनि खे दॿाइण में। वरी हितां संभाल त हुतां हथ सिरकी वञे, हुतां संभाल त हितां सम्झ में न अचे, छॾे ॾींदा आहिनि। 2-3 ॾींहंनि में ई क्लास छॾे ॾींदा आहिनि। वरी अञा महीनो 2 महीनो कंदा आहिनि, उहे बि छॾे ॾींदा आहिनि। अधिकतर माण्हू छा था कनि, पोइ छा था कनि उहे, छोड़ो सीखना छोड़ो, बस फोटो खिंचाओ और झूठ मूठ बस थोड़ा बहुत ऐसा सा करना सीख लो। हाणे तव्हां ॿुधायो, जे महिनत न कई, धीरज न रखियो, उन जे परफॉर्मेंस में छा रस हूंदो? जेको शॉर्टकट तरीक़े सां रुगो महंगा कपिड़ा पाए अची वियो, महंगी ड्रेस पातई, डायरी ठाहियईं ऐं लिखियईं सुठी राइटिंग में, ऐं वरी हुन सां ॻायईं, नाटक करे 4-5 माण्हुनि तारीफ़ कई, उन में छा रस हूंदो? ॼण कोन हूंदो। त धैर्य जो फल ॾाढो सुंदर थींदो आहे। सत्यम शिवम सुंदरम। धैर्य माना सत्य ते हलण, धीरज सत्य ते हलण, धर्म ते हलण, धीरे धीरे अॻिते वधण। त इहो धैर्य जो गुण आहे। असां हिते अञा वेठा आहियूं, हिते सत्संग खे विराम था ॾियूं। वरी असां अॻिते ॿुधंदासीं कि धैर्य छा आहे, धैर्य जी केतिरी वॾी शक्ति आहे। या धैर्य खे कंप्लीट कयूं थोरो अञा। ठीकु आहे, सत्संग खे हिते था रखूं।